बॉलीवुड जी मशहूर अदाकारा ऐश्वर्या राय बच्चन 49 वरनि जी थी वई आहे ऐं अॼु हू करोड़नि दिलनि ते राज करे थी। ऐश्वर्या खे पंहिंजी खूबसूरती जे करे सॼी दुनिया में सुञातो वञे थो। हीअ अदाकारा तमिल फिल्म इंडस्ट्री मां बॉलीवुड में आई हुई ऐं सभिनी खे पंहिंजे फन जो दीवानो बणाए छॾियईं। मिस वर्ल्ड जो टाइटल खटींदड़ ऐश्वर्या जी ज़िंदगी बि लाहनि चाढ़नि खां घटि न आहे। कॾहिं खेसि फिल्मुनि मां कढियो वियो त कॾहिं वरी खेसि मुहबत में नाकामी नसीब थी। बच्चन घराणे जी नुंहुं ऐश्वर्या खे असुल मक़बूलियत ब्लॉकबस्टर फिल्म हम दिल दे चुके सनम ॾियारी। हम दिल दे चुके सनम जी शूटिंग दौरान ई सलमान खान ऐं ऐश्वर्या हिक ॿिए जे वेझो अची विया हुआ। ऐश्वर्या जे मामले में सलमान खान हर हंधि झेड़ा कंदो वधंदो हो। केतिरा ई भेरा सलमान खान ऐश्वर्या जी फिल्मुनि जे सेट ते हुल हंगामो मचायो ऐं पोइ पंहिंजी साख ख़राब थियण जे डप खां ऐश्वर्या सलमान खान खे पाण खां परे करे छॾियो। सलमान खान खां परे थियण जी कोशिश जो विवेक ओबराय फ़ाइदो वरितो ऐं ऐश्वर्या जो हमदर्द बणिजी संदसि साम्हूं आयो। सलमान खान खे इहो सभु पसंदि न आयो ऐं हुन विवेक ओबराय खे मौतमार धमकियूं बि ॾिनियूं। उन खां पोइ अभिषेक बच्चन खे फिल्म गुरु में कमु करण दौरान ऐश्वर्या पसंदि अची वई ऐं ॿिन्ही 2007 में शादी करे वरिती। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां हटी करे अव्हांखे इहो ॿुधायूं त शाहरुख खान बि ऐश्वर्या जी ज़िंदगी में एंट्री ॾियण जी कोशिश करण खां न मुड़ियो ऐं इहा ॻाल्हि ऐश्वर्या खे पसंदि न आई, जंहिं बाद शाहरुख खान काविड़जी ऐश्वर्या खे पंहिंजनि फिल्मुनि मां बेदख़ल करे छॾियो हो। फिल्म वीर ज़ारा जी हीरोइन ऐश्वर्या राय हुई, पर शाहरुख खान उन वक़्तु ऐश्वर्या ते ॾमरियल हो।